असांजो हिकु सिंधी ॿार अहमदाबाद जो जंहिंसां हिकु दर्दनाक घटना थी आहे जेका सॼे सिंधी समाज लाइ चिंता जी ॻाल्हि आहे। थोरो टाइम अॻु हिकु सिंधी न्याणीअ ॿिए समुदाय में शादी कई। ही सभु घटनाऊं चिंताजनक आहिनि। हाणे सिंधियुनि लाइ उहो समय अची वियो आहे जॾहिं सिंधियुनि खे जागरूक थियणु खपे ऐं हिकु थियणु खपे। हिकिड़ी कम्युनिटी अहिड़ी हुई जेका सॼी दुनिया में अलॻि अलॻि बिखरियल हुआ। जॾहिं उहे हिकु थी करे हिकु मजबूत देश ठाहे सघनि था त पोइ सिंधी छो नथा करे सघनि। सिंधियुनि जा सभु पंथ ऐं ट्रस्ट हिन ॻाल्हि खे गंभीरता सां खणनि। सिंधियुनि जा सभु पंथ ऐं ट्रस्ट हिन ॻाल्हि खे गंभीरता सां खणनि। सिंधियुनि जा सभु पंथ ऐं ट्रस्ट हिन ॻाल्हि खे गंभीरता सां खणनि। लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। नैन तृप्ति कछु होत है मिर्खी जगत की बाती, जाही ताही में पाइयत आदि रूप की काती। हिन जो मतलब आहे भगवान झूलेलाल जे विराट स्वरूप खे हिन संपूर्ण संसार में ॾिसी पंहिंजी अखियुनि खे तृप्त करियो। संसार जी हर हिकु वस्तु में परमात्मा जे प्रकाश खे प्राप्त करियो। 40 सवाल जो सही जवाब आहे बी। मिर्ख शाह के सपने में लाल साईं घोड़े वारे रूप में दर्शन ॾिना। चालीहे साहिब जी समाप्ति जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं। तव्हां सभिनि जे साथ सहकार लाइ लख थोरा। जवाब ॾियण वारनि जे नाले जी लिस्ट चङी वॾी आहे जेका वीडियो में ॾियण संभव कोन्हे। जिन कमेंट बॉक्स में जवाब लिखी मोकिलिया आहिनि उन्हनि सभिनि जा लख थोरा। उन्हनि सभिनि खे व्हाट्सएप में सर्टिफिकेट मोकिलियो वेंदो।